नाज़रीन, आदिलपुर भरिसां कुझु ॾींहं अॻु मुबैना अगवा थियल नारी राबिया भील बाज़ियाब न थी सघी, जंहिंजे वारसनि एहतिजाज कंदे न्याणी जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। इन बाबति वधीक तफ़सील माजिद अली कलवड़ जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, मौजूद आहियूं आदिलपुर जो लखू भील में, जिते कुझु ॾींहं पहिरियां मुबैना अगवा थियल राबिया भील जेका आहिनि उते बाज़ियाब न थी सघी आहे। हुनजा जेके वारिस आहिनि उहो सरापा एहतिजाज पढ़ियल आहिनि। अचो त हिन जे वारसनि सां, जेका राबिया जेका मुबैना अगवा थी आहे, हिन जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। वापस अचे, अमाडे वापस अचे, हाय अल्लाह रे, हाय अल्लाह रे, हाय अल्लाह रे, मडे अचे वने राबिया, मडे अमाडे अचे वने, अमाडे हली अचे, मडे अचे, मखे भी जरूरत कोने, मुझे थी मखे वापस वराए दियो। असांखे हिंदुअनि खे लॾाइण जी साज़िश आहे। असांजो को वाली वारस न आहे। राबिया असांजी 5-6 ॾींहं थी विया आहिनि, अलाए किथे खणी विया आहिनि, ख़बर ई नथी पवे। असांखे वॾेरा बि कोई असांजी मदद नथो करे। असां FIR बि कराई आहे, उहो FIR आहे, उहे बि नथा, जवाबदार बि नथा पकड़नि पुलिस वारा। DIG खे, सखर DIG खे ऐं SP खे असांजी गुज़ारिश आहे, असांजी ग़रीबनि हिंदुअनि जी मदद, असांजी ग़रीबनि जी कोई मदद नथो करे, असांजी मदद कयूं वञे। सरेआम असांखे कुटी था वञनि, मारे था वञनि, पुलिस असांजी का मदद नथी करे। असांखे जवाबदार पकड़िया वञनि। असांजी गुज़ारिश आहे ग़रीबनि जी, असांजी मदद कयूं वञे। ऐं असांजी छोकिरी जो को 5-6 ॾींहं आहे, का बि ख़बर न आहे। छा असां सिंधी न आहियूं? असां सिंध में रहूं था, असांजो कोई मदद नथो करे। MPO MN जेके आहिनि इलेक्शन वारी माल असां सां गॾु आहिनि। हाणे असां सां ज़ुल्म एॾो सारो थियो पियो आहे, कोई असांजी मदद ई नथो करणु अचे। ऐं असांजी छोकिरी जेके ट्रगड़ आहिनि, जेके खणी विया आहिनि, उहे शरेआम घुमनि था। पुलिस SHO SP वारा रिश्वत खाइनि था लखा। अञा ताईं छोकिरी जी बि काई ख़बर ई न आहे। कैमरामैन मोहम्मद ईसा कोलाजी सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़ आदिलपुर।